बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वस्सलाम अला मौला नबी बाद लखे दुरूद ऐं सलाम हुजनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जे काइनात तक़सीम आई आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां साईं मुमताज़ मोहम्मद साहब जो जेके साधू असांजे एचआरयू जा सदर आहिनि ऐं साईं मला साहब नायब सदर आहिनि। ॿिया तव्हां सभई दोस्त साथी सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां असांखे मान तव्हांजा लख लाइक़ मुंहिंजे ख़्याल में साईं मुमताज़ मोहम्मद साहब हिन मां नुमाया नज़र अचे थी जो तव्हां जहिड़नि दोस्तनि जो गुलदस्तो हुन गॾु कयो आहे। यकीनन इहा हिकिड़ी कामयाबी आहे, ख़ुशी आहे। असां अॻु में बि हिकु ॿ सफ़र थिया आहिनि ऐं थिए ईअं थो दुनिया में त माण्हू हली मरी थो केॾा नथो वञे के साॻे के सबब जे करे माण्हू जो गुज़र थिए थो। असांजो हिकिड़ो नारो आहे, ख़ासि करे मुंहिंजो इहो नज़रियो ऐं नारो आहे त हिकु तनज़ीम जा साथी हिकु घर जा भाती। तव्हां असां हिकु घर जा भाती आहियूं, तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो, तव्हांजा ॿाहिरि आहिनि। असां हिकु ॿिए ॿेड़े जा सवार आहियूं। असांजो ॿेड़ो आहे मज़लूम जो हमराही कंदो ऐं उनजो कमु आहे जिथे बि इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी उनजे ख़िलाफ़ु उनजो आवाज़ु बुलंद करणु। यार असां वटि का सरकारी ताक़त या सिलो त न आहे जो डिघी दावा करे सघूं, पर वक़्तु आहे विसाइल जेतिरा असां खां पुॼी सघे थी असां इंसानदार जी भलाई करण जो जज़्बो रखूं था। पोइ जेतिरो असां खां पुॼी सघे थो कोशिशि कयूं था। अलाह जी महिरबानी सां कुझु कई अथऊं ख़िदमत कुझु कयूं पिया ऐं अज़म इहो ई आहे त जेसिताईं सची इंसाफ़ आहे इंसान ज़ात जे भलाई लाइ उनजी कोशिशि कंदा रहंदासीं। सुभाणे असांजे 70 जे विराज कॉलोनी गोल मस्जिद जिते असां हुनजो इल्मु हासिल कयो हुनजो सालियानो प्रोग्राम आहे। शादी बारिश थिया आहिनि उन्हनि खे दस्तार पाराईंदा का दुआ थियणी आहे, हुन में असांखे शामिलु थियणो आहे। हीअ ॿई मुंहिंजा पुट आहिनि, हाफ़िज़ इरफ़ान आहिनि, माशाअल्लाह हुननि दुआ थियणी आहे। ऐं हीअ असांजो दोस्त आहे साईं हाफ़िज़ अहमद इंदर साहिबु, सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो सिंध जो तमामु वॾो हिंदी इदारो आहे अदब जो, तव्हांजे इल्म में मुंहिंजा साईं इम्प्लाइज़ आहिनि। असां हिकिड़ो इहो क़ाफ़िलो खयो आहे हिन पासे ऐं असांजो त हाणे कॾहिं माण्हू ईअं थो थिए त हू रूट थो वठे बिदाई साईं जी ज़ियारत करे थो, कॾहिं वरी ॿी रूट थो वठे जवाणी साईं जी ज़ियारत करे थो। इन बहाने वरी संगत दोस्त अहबाब उन्हनि जी ज़ियारत थिए थी। साईं जी सलाह आई त जेकॾहिं के 2-3 मिंट फ़ुर्सत पिया उन्हनि ज़मीने में तव्हांजो दीदार कयूं, तव्हांजी ज़ियारत कयूं, तव्हांजी मिली मोहबत खे ॾिसी दिलि खे सुकून मिलियो आहे, ख़ुशी थी आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ह्यूमन जे हवाले सां असांजे हवाले सां कंहिंजे ज़हन में को सवाल हुजे को याद हुजे जे लाइ साईं कढियो आहे का बि ज़हन में हुजे तव्हांजी ॻाल्हि पुछी सघो था। न त तव्हांजा अदा की तव्हां इजाज़त वठंदासीं। जेका असांजी मंज़िल डिघी आहे अॻे तव्हां सिंधी जो हिकु दफ़ो ॿीहर आहे शुक्रगुज़ार आहियां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखो, तव्हांजी ज़िंदगीअ में उहे बहारूं ऐं हमेशह क़ाइमु हुजनि। तव्हां सदाईं कंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, इंसान ज़ात जी ख़िदमत कंदा रहो। असुलु इंसान जो मनसब इहो ई आहे त हिन धरतीअ ते तव्हां ॾिसो माण्हुनि खे मामूली ॻाल्हि सां इंसान खे जान थी केॾो ज़ुल्म थिए थो पियो हिन धरतीअ ते, केॾो माण्हू हिकु ॿिए जे रत जो प्यासो थी वियो आहे। ज़मीन जे टुकड़ीअ तां कंहिं मामूली ॻाल्हि सां ख़ुशा गोलियूं हली थी वञनि, इंसान जूं जानियूं ज़ाया थी वञनि। त हिन वक़्तु धरतीअ खे जंहिं जी ज़रूरत आहे अमन ऐं मोहबत ऐं प्यार ऐं बाबो फिराइण जी ज़रूरत आहे। ह्यूमन राइट्स इहो ई चाहे थी, अब्बास यकीन तव्हांजा बि इहे जज़्बा हूंदा, असांजा बि इहे जज़्बा आहिनि। अलाह तव्हां अमल तव्हांजी महिरबानी।